वञे या यूनिवर्सिटियुनि जो ख़ुदि मुख्तियार बुनियादनि ते अलायंस जोड़ियूं थियूं। पहिरीं त शागिर्द सवाल थोराइता आहिनि। हिकिड़ो भलो सेशन रखियो आहे त मौजूदा सूरत हाल में इतिहाद न आहे क़ौम परस्त धुरियुनि जो या सभिनी तंज़ीमनि जो। ऐं तव्हांजो सवाल हिकिड़ो ॾाढो सुठो आहे। पहिरीं ॻाल्हि त हिकिड़ो इदारनि जा इतिहाद इदारनि ताईं महदूद आहिनि, पर मर्कज़ी सतह ते जसाफ अलायंस वारो जहिड़ो इतिहाद जुड़णु नथो जुड़े। उनजा कुझु पैरामीटर्स या कुझु पासा बि आहिनि। पहिरीं ॻाल्हि त इतिहाद ॿिनि सूरतनि में जुड़ंदा आहिनि न। या त तव्हां कमज़ोर सूरत में हुजो त तव्हां इतिहाद जोड़े सघो था, तव्हां कमज़ोर आहियो सभु गॾिजी कमु कयूं। ॿियो इतिहाद मज़बूत जी सूरत में हिकिड़ी तंज़ीम मज़बूत हुजे, पोइ ॿियनि तंज़ीमनि खे गॾाए करे हलाए ऐं उन में इतिहाद में खणी हले। हिन वक़्तु मौजूदा सूरत हाल में असां या सभिनी जी इहा कोशिशि आहे त गॾिजी हिकिड़ो इतिहाद ठहे, पर तंज़ीमनि जा अलॻि अलॻि कुझु तंज़ीमनि जा पंहिंजा नज़रियात सेम आहिनि, पर कमु करण जा रस्ता अलॻि आहिनि। इतिहाद जुड़ी हलण खां पोइ उन में दुश्वारियूं जाम पैदा थियूं थियनि। हिते असांजे खोड़ सारियूं तंज़ीमूं वेठियूं आहिनि हिकिड़ी एजेंडा ते गॾिजी असां कमु करे सघूं था, पर ऑल ओवर आज़ादी जे मामलनि में बि गॾिजी करे असां कमु करणु वक़्तु के चवंदियूं असांजे नज़रिए में या असांजे नुक़्ते में इहो कमु न आहे, असां इहो कमु नथा करे सघूं। असां पार्लियामेंट सियासत जी हिमायत कयूं, असां तव्हां सां हिन नुक़्ते ते गॾु बीहंदासीं, हिन नुक़्ते ते गॾु न बीहंदासीं। जेकॾहिं वरी असां ऑल ओवर जसाफ अलायंस ते बि अचूं, हिन में बि अलॻि अलॻि रखियल आहिनि सिस्टम। असां हिन तरह सां ऐं मास पार्टी सां गॾु बीठा आहियूं। हू जी चाहे थी असां उन सां गॾिजी करे जेको आहे इनकलाब या उन लाइ कमु कंदासीं। ईअं ई ते अॻिते हली कोशिशि इहा ई आहे त जसाफ अलायंस हिकिड़ो मज़बूत थी करे असां जोड़ियूं ऐं जेको अॻिते हली करे क़ौम खे नतीजा खेसि ॾिए। ऐं उहो तॾहिं ई थींदो जॾहिं असां पंहिंजे पाण खे का हिकु तंज़ीम या चारई तंज़ीमूं एतिरो मज़बूत सम्झूं जेके असां पूरी क़ौम खे हलाइण जे लाइ पूरी सघ रखूं ऐं सभिनी खे गॾु हलाइण लाइ। हिन वक़्तु सिंध जी शागिर्द सियासत खां वेंदे मास पार्टी सियासत सिर्फ़ु सर्वाए वारे मरहले में फाथी बीठी आहे। जिते मां असां इन्हनि मरहलनि मां गुज़री करे अॻिते क़दम पंहिंजो रखंदासीं त कोशिशि इहा ई हूंदी त हिकिड़ो असां हिते जी ग़ुलाम क़ौम जो इतिहाद पाण मुरादो पाण न, पर असां बलोचनि सां बि इतिहाद करण जी कोशिशि कंदासीं, पश्तूननि सां बि इतिहाद कंदासीं। असां इन्हनि मुल्तान जे जेके मुल्तानीज़ पंहिंजे पाण खे सिंध जो हिसो सम्झंदा, असां उन्हनि सां बि इतिहाद करण जो हामी आहियूं। छो असां जीएम साहिब पाण चवंदो त शागिर्द मुल्तान में बि कमु करे सघे थो। उहो खितो जेको आहे सिंध जो आहे, भले हींअर न आहे, पर उते जो जेको सिंध जे लाइ सोचे या लोचे थो, असां उन लाइ बि शागिर्द सियासत में सवाल रखी सघूं था। त महाजर तबिके जे लाइ बि इहो सवाल रखियो आहे त इहो तॾहिं ई थींदो जॾहिं असां कंहिं हिकिड़े मज़बूत पासे ते बीहंदा। जेकॾहिं असांजे इतिहाद जा पिलर्स कमज़ोर हूंदा त असां इतिहाद नथो जुड़ी सघे। हा, हिते एजेंडाउनि ते इतिहाद जुड़ंदा रहंदा आहिनि। माज़ी में खोड़ सभिनी जो ॿुधाए थो आहे, सिंध स्टूडेंट एक्शन कमेटी जो बि इतिहाद जुड़ियो। ईअं 2018 में सिंध यूनिवर्सिटी में इतिहाद सिंध एक्शन कमेटी जे तौर ते बि जुड़ियो हुयो, पर नतीजा केस तॾहिं थींदा जॾहिं असां वन एजेंडा खे छॾे करे ऑल ओवर एजेंडा खणूं, पर पंहिंजे इतिहाद जा पिलर्स मज़बूत करे खणी बीहूं, पोइ असां कुझु करे सघूं था। महिरबानी। महिरबानियूं अदा इख्तियार। हाणे मुंहिंजो सुवालु आहे जसाफ ऑफिसर जे नुमाइंदे मोहतरम सागर लेगारी खां। अॼु हिन सेमिनार जो उनवान आहे सिंध जी शागिर्द सियासत अंदरि मुशतरका जिदोजहद जो सुवालु। मुंहिंजो उन उनवान सां सलाह लवां खां ई सुवालु आहे, छो जो अभी जसाफ ऑफिसर जी नुमाइंदगी करे रहिया आहियो ऐं गुज़िरियल साल शागिर्दनि जे 8 तंज़ीमुनि जो इतिहाद थियो, जंहिंजूं आगू अव्हांखे तंज़ीमुनि जे गॾियल राय सां ॾिनियूं वयूं। उहो इतिहाद छो कोन हली सघियो, उनजा सबब छा हुया? छा अव्हां उहो इतिहाद ख़तमु करण जो ऐलान कयो? जेकॾहिं न कयो त उनजा कारण छा हुआ?
ऐं अव्हां पंहिंजे तंज़ीमी कन्वेनरशिप में थियल इतिहाद जी फेल थियण जो सबबु छाखे सम्झो था? असां समेत हिन समूरनि ॿुधणनि खे इहो सम्झाइजो। महिरबानी। पहिरीं त सभिनी दोस्तनि खे जीअं सिंधु देश ऐं सिंध शागिर्द सभा जे दोस्तनि खे जसू जे एॾे वॾे उनवान ते पैनल डिस्कशन रखी आहे ऐं मुश्तरका जदोजहद जो सुवालु आहे। जानिब खां शुरू थियासीं मोते ॿारो आहे त हू सुवाल सभी नोट वेठे कया ऐं हीअ सुवाल रुॻो ॿियनि तंज़ीम सुवाल न आहिनि पर हिक ॿिए खे जज करण जा हिकिड़े टूल्स आहिनि। ऐं मूं ॾिठो पिए त आसिफ़ हर जेके सुवाल दोस्तनि खां रखराया आहिनि उहे ॾाढा शानदार सुवाल आहिनि ऐं उन ते वॾी डिस्कशन आहे, रिच डिस्कशन ठही आहे। त पहिरीं त 4 मार्च ते शागिर्द जदोजहद वारे थोरो ॻाल्हाईंदुसि, पोइ पंहिंजे सुवाल ते ईंदुसि। सिंध में शागिर्द सियासत को नई न आहे। 1905 खां बसि अॻे ॾिसूं था त कराची में कॉलेजनि अंदरि शागिर्द सियासत थींदी हुई ऐं उहा बहज़ अंग्रेज़ साम्राज्य मुखालिफ़ घणे क़दुरु हुई त सही, पर उन्हनि का एतिजाजी तहरीक न हलाई, न ई को सियासी स्ट्रगल कई, स्टडी सर्किट हलाइण या पंहिंजे शहीदनि खे भेटाऊं ॾियणु। ऐं पोइ उहा अॻिते 1987 में विद्यार्थी समागम नाले हिकिड़ी ॿी शागिर्द तंज़ीम जुड़ी, जंहिं वरी सियासी महादनि में मज़बूत रही, एतिजाज वग़ैरह कया ऐं उन्हनि रुॻो एतिजाज न कया बल्कि नेहरू जी आज़ादी वारो नारो हुजे या गांधी जी जेका सिविल नाफ़रमानी मूवमेंट हुजे या भगत सिंह फांसी हुजे, उन्हनि उन्हनि ते रेज़िस्टेंस कई आहे ऐं उन्हनि खां गॾु उन्हनि वरी नज़रियाती माह ते खुटल रहियो आहे। पोइ अॻिते हली वरी मथे वारी ॻाल्हि त उन ते वरी पाबंदी लॻी आहे जबर खां पोइ। ऐं अॼु गॾियल जदोजहद मुश्तरका जदोजहद जो हिकिड़ो सुवालु आहे त पोइ वरी उन मुश्तरका जदोजहद वारे सुवाल खे गॾी खणण वारो जेको सिर ते जो खयो उहो हशू केवल रामाणी खयो आहे। उन वक़्तु जबर हुयो, ॾाढ हुई अंग्रेज़नि जी, शागिर्द छिड़विछड़ थी आहे, शागिर्द अकेला थी आहे, पर हशू केवल रामाणी उन सभिनी मायूस शागिर्दनि खे गॾु कयो ऐं कराची स्टूडेंट फेडरेशन जो बुनियादु विधो। उहा निज पिज तबक़ाती क़ौमी बुनियादनि ते हिकिड़ी शागिर्द तंज़ीम हुई जे बुनियादी तौर क़ौमी आज़ादी तबक़ाती आज़ादी जोड़ण जो सुवालु रखियो आहे। ऐं हशू सां गॾु हशू ने समूरनि मामलनि ते सिर्फ़ु शागिर्दनि खे गॾु न रखियो, शागिर्दाननि खे बि रखियो आहे। पोइ हशू 18 महीना नज़रबंद बि रहे थो, पर शागिर्दाननि ऐं उन्हनि शागिर्दनि उहो जदोजहद जारी रखी आहे ऐं पोइ अॻिते हली कामिल सोबे ज्ञानचंदाणी में जदोजहद खे जारी रखियो आहे। 4 मार्च 1967 वारे ॾियारे ते अॼु ठही आहे पैनल डिस्कशन आहे ऐं कामिल भली शानदार ॻाल्हि रही त क़ौमी सवाल तबक़ाती सवाल असां सवालनि खे मुझायूं था। अक्सर मूं ॾिठो आहे त क़ौमी सवाल, तबक़ाती सवाल, सनफ़ी सवाल। हिकिड़ी ॻाल्हि सम्झण जोगी आहे त आसिफ़ सवेले भली ॻाल्हि कई त क़ौमी सवाल सां जुड़ियल तबक़ाती सवाल आहे, सनफ़ी सवाल आहे। हिन पूरे बरे तगीर में पर पाकिस्तानी रियासत में तव्हां ॾिसो त निज पिज साइंसी बुनियादनि ते मॉडर्न नेशनलिज़म जो नज़रियो जीएम सेठ खां अलावा ॿिए कंहिं न आहे। ॿियनि इलाइक़नि में तव्हां ईंदो त उते नेशनलिज़म आहे त सोशलिज़म न आहे, सोशलिज़म ऐं नेशनलिज़म गॾियल आहे, उते बि डेमोक्रेसी वारो सिस्टम न आहे। पर निज पिज 4 नुकाती प्रोग्राम साइंसी बुनियाद सां जीएम सेठ खणी आयो आहे ऐं बुनियादी तौर नेशनलिज़म सिर्फ़ु असां ॻाल्हि करियूं त क़ौम परस्ती कामिल ॻाल्हि कई, नेशनलिज़म ऐं क़ौमी सवाल ॿई मुख़्तलिफ़ सवाल आहिनि। इहे मुख़्तलिफ़ सवाल कामिल न आहिनि, इहे ॿई गॾु जुड़ियल सवाल आहिनि। ॻाल्हि सम्झण जोगी आहे त हिकिड़ी मज़लूम क़ौमनि जे मज़लूम माण्हुनि जी क़ौम परस्ती हूंदी आहे, उहा कंहिं बि बुर्जुआ क़ौम परस्ती जी हिमायत नथी करे। असां निज पिज क़ौमी सां मुंहिंजो ताल्लुक़ आहे, ॻाढ़े झंडे जी सियासत करियूं था। ऐं वाज़े तौर हिकिड़ी पंहिंजी तंज़ीम जी हैसियत सां क़ौमी तहरीक जी हैसियत सां ॻाल्हि करियूं था त असां पंहिंजे वतन जो क़याम सोशलिज़म ज़रिए आणींदासीं, छाकाणि असांजो मक़सदु आज़ादी आहे पर असांजी जेका मंज़िल आहे उहो सोशलिज़म आहे। ॿी ॻाल्हि सम्झण जोगी हुजे। ऐं ॿी ॻाल्हि त तबक़ाती सवाल, सनफ़ी सवाल अक्सर मूं ॾिठो आहे त ख़ासि तौर इहो सवालनि माना इहो वॾो गुजारो पैदा थियल आहे त बाबा तबक़ाती सवाल खे अवलियत ॾिजे, ॿियो क़ौमी सवाल खे अवलियत ॾिजे, गॾिजी खणणी अचनि। ऐं ॿियूं वरी जेका नया दोस्त चवंदा आहिनि बाबा क़ौमी सवाल त आई बुर्जुआज़ी जो सवाल, तव्हांजो सवाल आहे ई कोन, मज़लूम क़ौम जो सवाल आहे ई कोन। त बुनियादी तौर ते ही तव्हां भेटकेतनि मंझि क़ौमी सवाल बुनियादी तौर ते आहे आज़ादी जो सवाल ऐं इन में फ़र्क़ु करणु अजाई ॻाल्हि आहे। क़ौमी सवाल आहे वतन जी आज़ादी जो सवाल, क़ौमी सवाल आहे हारे ने पूरत जी आज़ादी जो सवाल। असां पंहिंजे वतन जी आज़ादी इन बुनियादनि ते घुरूं था त असांजो मज़दूर आजो थिए, किसान आजो थिए, छाकाणि असांजो हक़ीक़ी सिंधी उहो माण्हू आहे जेको वतन खे पोठ में खेड़े सरसब्ज़ बणाए थो। ऐं बुनियादी तौर तव्हां सवेरे ॻाल्हि कई जसाब अलायंस मिलियो हुयो, यकीनन जसाब जो मेंबर गॾु हुजण बाइकदार इदारे जो हिसो बि आहियां।
एजेंडा में भी ईंदियूं आहिनि सवाल त मुश्तरका जदोजहद छा आहे। सवेरे सभिनी दोस्तनि ॻाल्हि कई क़ौमी सवाल ते मुश्तरका जदोजहद थी सघे थी, त को मुश्तरका जदोजहद इन हवाले सां थी सघे थी त आज़ादी जे सवाल ते मुश्तरका जदोजहद थिए थी। ऐं सभिनी दोस्तनि तस्लीम कयो आहे त सिंध ग़ुलाम आहे, सिंध जी आज़ादी जे लाइ मुश्तरका जदोजहद थी सघे थी। पर इहा किन बुनियाद ते तबक़ाती बुनियाद ते इहे बि असां दोस्त सभिनी ते मुतफ़िक़ थी चुका आहियूं। वादी में अलायंस दुनिया आहे, मूं सवेरे ॻाल्हि कई त अशूब अलायंस जोड़ियो हुयो, मां दोस्तनि खे गॾु करे आयो हुयो। ऐं 1967 वारी जेका शागिर्द जदोजहद आहे 4 मार्च वारी, उहा मुश्तरका जदोजहद आहे सिंधी क़ौमी तहरीक। ऐं असां सिंध जे मामलनि में केनालनि वारी तहरीक में बि मुश्तरका जदोजहद कईसीं। केनालनि वारी तहरीक में असां ॾिठो त सिंध जी हर जॻह में धरणो इतिहाद हर वक़्तु हथ में ॻाढ़ो झंडो हुयो, पर कंहिं इहो तस्लीम करण या हिन में कोशिशि कोन कई तजियो करे कजे छा ही अलायंस कामयाब छो कोन पिया आहिनि, त अॻिते हली छो कामयाब कोन था वञनि। चाहे केनालनि वारी तहरीक असांजे हथ में छो कोन आई, हर माण्हू जे हथ में त असांजो नारो आहे, बोरियत जो नारो आहे, हारी जो नारो आहे, ज़मीन जी नैसर विर्स जो नारो आहे, केनालनि मुखालिफ़ नारो आहे। पर असां जे हथ में तहरीक छो कोन थियूं अचनि? उन में फ़र्क़ु सिर्फ़ु इन ॻाल्हि जो आहे त मुश्तरका जदोजहद इन बुनियादनि ते थींदी आहे, उहा इज्तमाही मुफ़ादनि लाइ थींदी आहे, वतन जे मुफ़ादनि लाइ थींदी आहे, उहा कंहिं बुर्जुआज़ी जी हिमायत लाइ न आहे थींदी। ऐं जसाब वारे अलायंस ते अचां थो, जसाब हिकिड़ो अलायंस जोड़ियो जंहिं मीटिंग कई, जंहिंमां असां हैदराबाद में रैली बि कढी थी, शानदार रैली, कामयाब रैली वई। पोइ अॻिते हली उहा उन जी मीटिंग्स बार बार घुरायूं हुयूं, जंहिंमें कुझु दोस्तनि जो न अचण जो सबबु जंहिंमें स्टूडेंट प्रोग्रेसिव स्टूडेंट कलेक्टिव वारनि जो उन मां विड्रॉ थियण जो सवाल हुयो। उन सां गॾु मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मीटिंग घुराइण, ॿियनि माण्हुनि जो न अचणु। ऐं सिंध आसिफ पाण वेठो आहे ॿी मीटिंग में, तव्हां या सभु शायदि 2 ॼणा ई गॾु थिया हुया मीटिंग में, या को गॾु बि न थियो हुयो। त इहो असां उन मौजूदा पॉपुलर नैरेटिव या पॉपुलर स्ट्रगल जेका हूंदी आहे, उहो केनालनि वारे मामले ते हुजे, शागिर्दनि जी बहाली जे मामले ते हुजे, ॿियनि मामलनि ते हुजे, त उन वक़्तु सियासी तहरीक में त असां पुरज़ोर हूंदा आहियूं, जदोजहद जो हिसो हूंदा आहियूं। जॾहिं असां तहरीक कामयाबु थींदियूं आहिनि, नाकाम ईंदियूं आहिनि, त असां वरी भुलिजी वेंदा आहियूं हिक ॿिए खे, पोइ पंहिंजे ई प्रोग्रामनि में लॻी वेंदा आहियूं। मुश्तरका जदोजहद जो सवाल अलॻि रहिजी वेंदो आहे। त मुंहिंजे ख़्याल में मुश्तरका जदोजहद जो जेको पैनल डिस्कशन कई आहे, इन मां इहा ॻाल्हि वाज़े थी चुकी आहे त क़ौमी ग़ुलाम जेके रियासतूं आहिनि, उहा सिंध हुजे, उहा बलोचिस्तान हुजे, उहा KPK हुजे, उहा गिलगित हुजे, या कश्मीर हुजे, या दुनिया फ़लस्तीन खां वठी जेके बि आहिनि, उहे सभु रियासतूं मुश्तरका जदोजहद सां ई हली सघनि थियूं। असांजो सवाल क़ौमी सवाल मुश्तरका जदोजहद सां ई जुड़ियल आहे। ऐं मूंखे यकीन आहे त अॼु असां प्रेस क्लब मां इहो पैगाम ज़रूरु खणी वेंदासीं, पंहिंजी तंज़ीमनि में बि ॻाल्हाईंदासीं, ऐं पंहिंजे दोस्तनि सां कचहरी कंदासीं, ऐं इन लाइ तहरीक वठंदासीं। ईअं न त ख़ाली अॼु अक्सर तौरु थींदो आहे त ॻाल्हाए वेंदा आहियूं, वरी ॿिए के प्रोग्राम में मिलूं त वरी साई ॻाल्हि करे त मुश्तरका जदोजहद इन लाइ अलायंस जुड़णु खपे। जसाब जो अलायंस जुड़ियल आहे, यकीनन इहो अलायंस टुटो न आहे, उहा ईंदड़ एजेंडा में ज़रूरु शामिल आहे। ईंदड़ जेका नई असांजी मर्कज़ी बाडी आई आहे, उहो दुबारा उन जो इजलास घुराईंदी यकीनन, ऐं असां गॾु जदोजहद खे अॻिते वधाईंदासीं। मूंखे यकीन आहे त असां मुश्तरका जदोजहद सां सिंधु क़ौमी मसइलो हल करे वेंदासीं, तबक़ाती मसइलो हल करे वेंदासीं। जिन आयात थी चयो, आजो थींदो हर को हर मज़दूर के साथ सिंधु देश मां ॿियर। महिरबानी वॾा सागर लेगारी। हाणे मुंहिंजो सवाल आहे जसाब शहीद बशीर ख़ान जे अॻुवान यासिर बालादी खां। मुंहिंजो अव्हां खां सवाल आहे त माज़ी में सिंध जे क़ौम परस्त ऐं तरक़ी पसंद शागिर्द सियासत में कहिड़ा इतिहाद जुड़िया आहिनि? उन इतिहाद जे बुनियादी मक़सद कहिड़ा हुआ? उन्हनि मां सिंधी शागिर्दनि कहिड़ो फ़ाइदो हासिलु कयो? हैदराबाद प्रेस क्लब में मौजूद तव्हां समूरा दोस्तनि खे GS हिंदुदेश, GS ऐं GM सैयद सिंध शागिर्द सभा जे तरफ़ां जेका हीअ वेहक रखी वई आहे, शानदार वेहक आहे, अहिड़ी वेहक थियणु घुरिजे। सिंध शागिर्द सभा सां गॾु तव्हां समूरनि दोस्तनि खे जस हुजे जो तव्हां हिन सवाल ते गॾु थिया आहियो, तव्हां दिलचस्पी वरिती आहे, जिते सिंध जो शागिर्द पंहिंजे ॿियनि मामलनि मसइलनि में ज़ाती मफ़ादनि में जेको आहे उहो मसरूफ़ आहे, उते तव्हां दोस्त हिते गॾु थिया आहियो, ऐं तव्हां जेको आहे सिंधी ॿोली क़ौमी ॿोली जे सवाल ते उहा दिलचस्पी वरिती आहे। जेका सिंधी ॿोली आहे उहा क़ौमी ॿोली थियणु घुरिजे। उन खां पोइ जेका सिंध जे शागिर्दनि जो जेको मसइलो आहे, कोई इनफ़रादी मसइलो न आहे, इज्तमाही मसइला आहिनि, इज्तमाही मामला आहिनि, ऐं उन ते जेका जदोजहद आहे उहा मुश्तरका जदोजहद थियणु घुरिजे। मुश्तरका जदोजहद का एॾी वॾी ॻाल्हि न आहे, को ज़मीन आसमान हिकु न आहे करिणो। मुश्तरका जदोजहद जेके धुरियूं सियासत कनि थियूं, शागिर्द सियासत कनि थियूं,
उन खां अलावा जेके इहा हाम हणनि थियूं जेको शागिर्द जो जेको मसइलो आहे उहो असां हल कराईंदासीं त उन ते जेका जदोजहद आहे उहा गॾु थियणु घुरिजे। उन खां अलावा तालीमी इदारनि जे अंदरि जेके शागिर्दनि जा जेके मामला मसइला आहिनि उहा जेका आहे शागिर्दनि जे फीसुनि जो वाधारो हुजे, उहा हिरासमेंट हुजे, ऐं जेका आहे शागिर्दनि सां जेका दरपेश मामला जा आहिनि जेके रियासती जुबर आहे, सिंध जो शागिर्द पंहिंजे जाइज़ मसइले लाइ पीअण जे पाणी लाइ अगरि ज़मीन ते अची वेहे थो त उन ते दहशतगर्दी जी FIR बग़ावत जो हुनखे पर्चो हथ में मिले थो। सिंध जे तालीमी इदारनि जे अंदरि सिंध जे शागिर्द खे पंहिंजो जंहिं मक़सद लाइ हुन जे तालीमी इदारे जे अंदरि पेर रखियो आहे उहा सनद उनखे मिले न मिले, पर उनखे अगरि हू ॻाल्हाए थो, अगरि हुन मसइले ते हू पंहिंजो आवाज़ु बुलंद करे थो, अगरि हू दोस्तनि सां गॾु बीहे थो त उनखे हिकिड़ी शइ हथ में ज़रूरु मिले थी, उहा रियासती दहशतगर्दी बग़ावत या उन खां अलावा खोड़ सारे जेके इल्ज़ाम आहिनि उन्हनि ते जेका उहा FIR आहे, जेका उहो पर्चो आहे। सिंध जो शागिर्द उहा उनजी बहादुरी आहे, उहा उनजी संजीदगी आहे जो हू अहिड़ी जेका आहे उहा दहशतगर्दी बग़ावत जी FIR ते जेको आहे कॾहिं पकोड़ा रखी खाए थो, कॾहिं जेको आहे उनखे पंहिंजे जूतनि जे नोक ते थो रखे, पर जेका जदोजहद आहे उहा 1967 में हुजे, 2025 में हुजे, 2026 में हुजे, उहा हिरासमेंट ते हुजे, उहा जेका आहे शागिर्दनि जे जेका फीसुनि जे वाधारे ते हुजे, उहा हॉस्टल अलाटमेंट्स ते हुजे, उहा हॉस्टल में मौजूदु साफ़ पाणी लाइ हुजे, उहा गॾियल जदोजहद हुजे या उहा कंहिं तंज़ीम जी अलॻि इनफ़रादी जदोजहद हुजे, ऐं उन में जेको आहे उहो शागिर्द पोइते न हटियो आहे। शागिर्द दिलचस्पी वरिती आहे जो अॼु हिते हैदराबाद प्रेस क्लब में बि दोस्त जेका उहे कई अची वेठा आहिनि। उन खां अलावा दोस्त जो सुवालु आहे त माज़ी में जेका आहे उहा शागिर्द जदोजहद जेका थी आहे, जेका शागिर्द जदोजहद जेका इत्तेहाद थिया आहिनि, जेके कहिड़ा फ़ाइदा जेके इत्तेहाद थिया उन्हनि मां जेके फ़ाइदा या नुक़सान। इत्तेहाद जो जुड़णु इन शइ जी अलामत आहे त उन शइ में जेका आहे उहा सियासी तंज़ीमुनि जी उहा संजीदगी आहे, त उहो जेको सुवालु आहे, उहो जेको मसइलो आहे उहो हल थियणु घुरिजे। उन खां पोइ इत्तेहाद जुड़े थो त मामिलो मसइलो हल थिए थो या नथो थिए, वधे थो घटि थो थिए, इहा हिकु अलॻि ॻाल्हि आहे। इत्तेहाद माज़ीअ में जुड़िया आहिनि, इत्तेहाद मुस्तक़बिल में बि जुड़ंदा। इत्तेहाद जो मक़सदु क़तई तौर ते इहो न आहे त जेको इत्तेहाद आहे उहो कंफर्म करे थो ॾिए त हा इहो मसइलो जेको आहे उहो हल थींदो। मसइला हल नथा थियनि उन में जेका आहे इहा ॻाल्हि असांखे जेका आहे उहा मञणी पवंदी या क़बूल करणी पवंदी त उन में किथे न किथे असां संजीदगी जेका तहरुक जेको शुरूआती तौर ते जेको जुड़े थो उहा आख़िर में किथे न किथे टुटे थो। इत्तेहाद जुड़िया आम मामलनि ते जुड़िया, फीसुनि जे वाधारे ते जुड़िया हूंदा, साफ़ पाणी लाइ जुड़िया हूंदा, उन खां अलावा जेके आहिनि तालीमी इदारनि जे अंदरि फोर्सिस जी मुदाख़लत ते जुड़िया हूंदा, पर अॼु उहे मामला उते जो उते मौजूदु आहिनि, ख़तमु न थियनि पर मौजूदु आहिनि। किथे न किथे कंहिं न कंहिं तालीमी इदारनि जे अंदरि फोर्स किथे पुलिस जी सूरत में मौजूदु हूंदी, किथे रेंजर्स जी सूरत में मौजूदु हूंदी, किथे आम कपिड़नि जी सूरत में जेके माण्हू मौजूदु आहिनि, जेके सियासी भर्तियूं थियनि थियूं, त उहा बि हिकिड़ी फोर्स आहे जेका हुकूमती धुरियुनि जी फोर्स आहे जेका चाहे थी त जेके शागिर्द हुजे उहो उन्हनि मामलनि मसइलनि में इन्वॉल्व रहे त जीअं उहो पंहिंजी जेका तालीमी इदारनि जी सूरत हाल आहे उन खां ॿाहिरि निकिरी न सघे। उहा तालीमी इदारनि खां अलावा जेको उनजो क़ौमी तशख़ुस आहे, जेका ॿोली जी बचाव आहे, जेको उनजो ॿियो जेको क़ौमी सवालु आहे उन ते उहो शागिर्द न बीही सघे। इत्तेहाद जुड़िया यकीनन जुड़िया हूंदा। असां अगरि कंहिं इत्तेहाद जो हिसो न रहिया हुजूं ऐं उन इत्तेहाद जे बारे में असां पंहिंजी का राय पेश कयूं त इहा हिकिड़ी ग़लति ॻाल्हि थी वेंदी। इत्तेहाद कहिड़ा जुड़िया आहिनि, किथे जुड़िया आहिनि, इहो सवाल क्लियर न आहे। इहो सवाल क्लियर थियणु घुरिजे हा कहिड़ियुनि तंज़ीमुनि जा इत्तेहाद जुड़िया, कहिड़ियूं तंज़ीमुनि में मौजूदु हुयूं, कहिड़ियुनि तंज़ीमुनि उन्हनि में दिलचस्पी वरिती, कहिड़ियूं न वरिती। जिन तंज़ीमुनि दिलचस्पी वरिती ऐं उन्हनि जेके आहे उन्हनि शयुनि में जिन जिन मामलनि ते इत्तेहाद जुड़िया आहिनि, अगरि उन्हनि का अचीवमेंट हासिलु कई आहे त उहा तमामु भली ॻाल्हि आहे। अगरि उहे तंज़ीमूं गैर संजीदगी जो शिकार रहियूं आहिनि त उहा उन्हनि जी कमी कोताही आहे। ऐं अॼोकनि मामलनि खे ॾिसी अॼु जो नौजवान शागिर्द सम्झे थो त माज़ी खां वधीक अॼु जो शागिर्द मैच्योर आहे। अॼु अगरि पंहिंजे शागिर्द क़ौमी सवाल ते ॻाल्हाइनि था, अॼु अगरि पंहिंजे शागिर्द तालीमी इदारे जी सूरत हाल ते ॻाल्हाइनि था त इहा मैच्योरिटी आहे, या सियासी जेका आहे उहा तंज़ीमुनि जो कमु आहे त जीअं अॼु उहो शागिर्द उन में इन्वॉल्व थिए थो।
इताद थियणु घुरिजनि, इताद ज़रूरी आहिनि। बाक़ी जेको इख़्तिलाफ़ आहे उहो सियासत जो हुस्न आहे। इख़्तिलाफ़ थींदा आहिनि, इख़्तिलाफ़नि खे हज़म करणु तव्हां ऐं असांखे जेको आहे उहो लाज़मी आहे। इख़्तिलाफ़ खे असां ज़ाती अना ते या क़यादतुनि जी अना ते जेकॾहिं वठी वेंदासीं त पोइ उहे इतिहाद उहे ॿ चारि मामलनि खां पोइ हली नथा सघनि। हींअर बि दोस्त ॻाल्हि कनि था त इतिहाद मौजूदु आहिनि पर उहे एक्टिव न आहिनि, त उन्हनि खे एक्टिव करण जे लाइ ईअं न आहे को मामला मसइला सभु हल थी विया आहिनि, हाणे इतिहाद जी ज़रूरत न आहे, हाणे इतिहादनि खे वाइंड अप करे छॾिजे, उन्हनि खे डी ऑफ करे छॾिजे। जॾहिं असां चऊं था तइलीमी इदारनि जे अंदरि मामला मसइला मौजूदु आहिनि ऐं इतिहाद उन जॻह ते जेकॾहिं ख़ामोश आहिनि त इहा असांजी जेका आहे उहा सुस्ती चइजे या उहा असांजी कोताही चइजे। त उन्हनि इतिहादनि खे जेको आहे एक्टिव करणु घुरिजे। उन्हनि इतिहादनि लाइ अगरि ॿ तंज़ीमूं पेर अॻिते कनि थियूं त ॿियनि तंज़ीमुनि खे अगरि उहो भार खणणो आहे त उन्हनि लाइ अॻिते अचिणो पवंदो। असां वटि इहो थींदो आहे त असां इतिहाद जोड़ियूं था। असां इनफरादी तौर ते अगरि जसाब शहीद बशीर ख़ान अगरि कंहिं मौज़ूअ ते प्रोग्राम करे थी त जसाब शहीद बशीर ख़ान 1000 माण्हू गॾु थी करे उते ई अगरि इतिहाद जी सूरत में का तंज़ीम सॾु ॾिए थी त असांजी तंज़ीम 10 माण्हू वठी थी वञे थी। असांजी नाकामी आहे या असांजी नाअहली आहे, हिनखे मञणो पवंदो, हिनखे तस्लीम करणो पवंदो। त इतिहाद जोड़ण लाइ उन में जेका कंट्रीब्यूशन आहे उहा असांखे इहा न आहे ॾिसणी त जेको इतिहाद जो जेको ताज आहे उहो अगरि कंहिं तंज़ीम ते अगरि सिंध शागिर्द सभा इतिहाद जो जेको आहे उहा हेड अगरि मुक़ररु थिए थी त उहा सिंध शागिर्द सभा ते इहा ज़िम्मेवारी आहे त माण्हू बि उनखे गॾु करणा आहिनि, मौज़ू बि उनखे रखणा आहिनि ऐं जेका शागिर्दनि जो जेका मसइला मामला आहिनि उन ते अगरि हिकु भिख अॻिते वधाए तइलीमी इदारनि जे अंदरि अगरि उहा पंहिंजो कंट्रीब्यूशन ॾियणु त सिर्फ़ु सिंध शागिर्द सभा ॾींदी ईअं न आहे। अगरि इतिहाद में असां दावत क़बूल कयूं था त असां इहो भार पंहिंजे कुल्हनि ते रखण जी या ज़िम्मेवारी पंहिंजे कुल्हनि ते खणण जी जेका आहे उहा ज़िम्मेवारी खणूं था त इहा ज़िम्मेवारी असां पंहिंजे कुल्हनि ते खणण जी जेका कंट्रीब्यूशन आहे असां ॾींदासीं उहा इन सूरत में त हर तंज़ीम खे मजमूई तौर ते जेका इज्तिमाही कोशिश आहे उहा वठणी पवंदी। इतिहाद जुड़णु ख़राबु ॻाल्हि न आहे, इतिहाद जुड़ंदा आहिनि, इतिहाद जुड़णु मसइलनि जो हल आहे। इनफरादी तौर ते तइलीमी इदारनि जे अंदरि अगरि का हिकिड़ी तंज़ीम कंहिं बि मसइले ते शागिर्दनि जे कंहिं बि मामले ते अगरि क़दम खणे थी त हाणे ताज़ो ई शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी जितां पाण ग्रेजुएट आहे, जिते मूं सियासत कई, जिते मूंखे एक्सपीरियंस आहे, त उते असां हाणे पास आउट थी आयासीं। उते तंज़ीमूं मुख़्तलिफ़ तंज़ीमूं मौजूदु आहिनि। त इंतिज़ामिया हिकिड़ो ऐलान करे थी त समर सिस्टम जनरल यूनिवर्सिटी शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी जे अंदरि अप्लाई कयो वेंदो। उन में समर सिस्टम जी जेका फीस आहे उहा पर सब्जेक्ट 5000 रुपया रखी वेंदी। हाणे उते सियासी तंज़ीमुनि जी या इतिहाद जी उते इहा कमी आहे जो उते मुख़्तलिफ़ ज़ातियुनि जा इतिहाद या का हिकिड़ी अधु तंज़ीम वञी इंतिज़ामिया सां इहा टेबल टॉक करे थी त जेको आहे इहो समर सेमेस्टर आहे इहो जनरल यूनिवर्सिटीअ जे अंदरि हिकिड़ो पुर्ती पियल इलाइक़नि में जेका यूनिवर्सिटी आहे उन में जेको शागिर्द अचे थो उहो हिकिड़े के अधु सब्जेक्ट जा 5-5000 रुपया फीस नथो अदा करे सघे त उते इंतिज़ामिया हिकिड़ो फ़ैसिलो ॾिए थी। उन ते जेको आहे शागिर्द मुतमिन थी था निकिरनि त फीस जेका आहे उहा असां 5000 छॾे 3000 रुपया मुक़ररु था कयूं, उहो समर सेमेस्टर उते जो उते आहे। त इहा हिकिड़ी वॾी इहा जेका आहे उहा इहो वॾो ख़ाल आहे, इहो वॾो स्पेस आहे इतिहाद जो। सियासी तंज़ीमुनि जो जेके दोस्त सम्झनि था त सियासी तंज़ीमूं ज़ाती जेके मफ़ाद लाइ कमु कनि थियूं या उहे न हुजनि त को वॾो मसइलो न आहे, त उहो अॼु इहो शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटीअ जे अंदरि जेको आहे इहो वॾो तव्हांजे साम्हूं मिसाल आहे त उते अगरि इतिहाद न आहे, उते अगरि सियासी तंज़ीमुनि जी अगरि संजीदगी न आहे त उते अहिड़ा मिसाल तव्हांजे साम्हूं आहे। त 5000 छॾे 3000 रुपया फीस मुक़ररु थी थिए, समर सेमेस्टर लॻे थो, शागिर्द उते ख़ुशि थो थिए त 2000 रुपया घटि थी आहे, का वॾी ॻाल्हि न आहे। इज्तिमाही तौर ते शागिर्दनि जे मामलनि मसइलनि खे ॾिसणो पवंदो। इतिहाद जी ज़रूरत आहे। हॉस्टल जे जेके मामला मसइला आहिनि उहे कराची खां वठी नवाबशाह खां वठी अमरकोट खां वठी जेको आहे खैरपुर ताईं शागिर्द जो वॾे में वॾो मसइलो जेको आहे उहो हॉस्टलनि जो मसइलो आहे, हॉस्टल जी फीस जो मसइलो आहे, हिरासमेंट जो मसइलो आहे। हिरासमेंट सिर्फ़ु इहा न आहे त जेको आहे कंहिं न्याणीअ खे को प्रोफेसर को मुलाज़िम को ऑफिसर तंग थो करे, या हिरासमेंट यकीनन इहा हिरासमेंट आहे, पर उन खां वॾी हिरासमेंट इहा आहे को शागिर्द अगरि स्टैंड थो वठे पंहिंजे इज्तिमाही मसइले लाइ मफ़ाद लाइ कंहिं तंज़ीम सां बीहे थो त उन शागिर्द खे काउंटर कयो थो वञे, उन शागिर्द जे मुस्तक़बिल सां खेॾियो थो वञे, इहा वॾी हिरासमेंट आहे। उन खां अलावा तइलीमी इदारनि जे अंदरि राति जे पेट में माण्हू मुक़ररु कया था वञनि जेके अहम पोस्टुनि ते शागिर्दनि जे
जीअं शागिर्द स्टूडेंट वेलफेयर ऑफिसर, डायरेक्टर वेलफेयर ऑफिसर, सिक्योरिटी ऑफिसर, सिक्योरिटी इंचार्ज जी सूरत में इहे समूरा जेके उहिदा आहिनि इहे शागिर्दनि सां रिलेटेड आहिनि। पर हाणे उते अगरि को माण्हू जेको रातो के रात में उन वटि कोई एक्सपीरियंस न आहे, उन वटि का क़ाबिलियत न आहे, उन वटि का जेको आहे उहा क्वालिफिकेशन न आहे, उहो माण्हू अची उन शागिर्दनि जे मथां बीहे थो ऐं उहो पंहिंजी मर्ज़ीअ सां मनपसंदि फ़ैसिला करे शागिर्दनि खे प्रेशराइज़ थो करे, इहा हिरासमेंट आहे। इन ते तंज़ीमूं, शागिर्द तंज़ीमूं जेके बि आहिनि उन्हनि खे गॾियल तौर ते अगरि इतिहाद मौजूदु आहिनि त उन्हनि खे जेको आहे एक्टिव करण जी ज़रूरत आहे। अगरि इतिहाद न आहिनि त उहे इतिहाद जोड़णु खपे त इन्हनि शयुनि ते जेको आहे उहो जदोजहद थियणु घुरिजे। हिरासमेंट जे लाइ वॾे में वॾो जेका शागिर्दनि जी हिरासमेंट आहे उहा छो थी थिए, उहा थी थिए रीचेकिंग पॉलिसी न आहे तालीमी इदारनि जे अंदरि। शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी में असां 4 साल सियासत कईसीं, असांखे हुते वाइस चांसलर चवे थो त अगरि आउं रीचेक पॉलिसी अगरि आउं अप्लाई करण लाइ कोशिशि कंदुसि त HEC मूंखे इजाज़त न ॾींदी। HEC इजाज़त ॾींदी त तालीमी इदारनि जे अंदरि जेके फैकल्टी जी सूरत में या जेके मुलाज़िमनि जे जेके यूनियन जी सूरत में जेके माण्हू मौजूदु आहिनि उहे असांखे इहा अप्लाई करणु न ॾींदा। छो न ॾींदा? शागिर्दनि खे मार्कुनि जे एवज़ हिरास जो शिकार कयो वञे थो। शागिर्दनि खे सियासत जे लाइ, सियासत अगरि को शागिर्द करे थो त उनखे पोइ हिते हटाइण लाइ, उनखे काउंटर करण लाइ वॾे में वॾी सपोर्ट फैकल्टी जे थ्रू या मुलाज़िमनि जे थ्रू इहा वरिती थी वञे त उन शागिर्द खे जेको आहे उहो सफली वठी छॾियो, उन शागिर्द जे मुस्तक़बिल सां तव्हां रांदि खेॾियो, उन शागिर्द खे पोइ हिते हटाए छॾियो। त इहे शयूं जेके आहिनि, बुनियादी मसइला जेके आहिनि, इहे इतिहाद अगरि जुड़नि था त इन्हनि जे हल थियण त उहे इतिहाद हलणु घुरिजनि। इतिहाद 2-4 ॾींहं हलनि न, इतिहाद मामलनि जे हल थियण ताईं इतिहाद थियणु घुरिजे। माज़ी में अगरि कंहिं कमियूं कोताहियूं थियूं आहिनि, अगरि कंहिं तंज़ीमुनि खां थियूं आहिनि, अगरि असांजे तंज़ीम खां थियूं आहिनि त उन लाइ हिननि तंज़ीमुनि जी मौजूदगीअ में बिना कंहिं मदहबी, बिना कंहिं मुंहिंजे मर्कज़ या इजाज़त जे उन खां माज़रत थो कयां। बाक़ी अगरि मुस्तक़बिल में अगरि इतिहाद थो जुड़े, अगरि उहा तंज़ीम का तंज़ीम संजीदगी नथी ॾेखारे त उहा उनजी कमी कोताही आहे, उनखे को सियासत करण जो को बि हक़ न आहे, उनखे इहा हाम हणण जो को बि हक़ न आहे त असां शागिर्दनि जे मसइलनि जे हल लाइ सियासत करण। पोइ हा को उन्हनि जो ज़ाती मफ़ाद आहे, हा उन्हनि खे को अगरि ॿी का डायरेक्शन मिलियल आहे उन ते अगरि उहा सियासत करे थी त उहा उनजी संदसि मर्ज़ी आहे। बाक़ी शागिर्दनि जे आम मामलनि, मसइलनि, मफ़ादनि लाइ इतिहाद ज़रूरु जोड़णु घुरिजे, उहे मसइला हल थियणु घुरिजनि। त तव्हां सां दोस्तनि जी वॾी महिरबानी। महिरबानी वॾा यासिर बालादी। हाणे सवालनि जवाबनि जो पहिरियों सिलसिलो पंहिंजे पुॼाणे थो पहुतो, उन खां पोइ ॿियो जेको सिलसिलो चालू थींदो ऐं असां दोस्तनि खे इहा गुज़ारिश कंदासीं त जेके जवाबु ॾियनि था उहे मुख़्तसिर जवाबु ॾियनि ऐं उन्हनि खां पोइ पाण हलंदासीं पंहिंजे ऑडियंस ते। उन्हनि जे ज़हननि में के सवाल आहिनि त उहे असांजे स्पीकरनि खां पुछी सघनि था। ऐं हिकु दफ़ो ॿीहर सिंध शागिर्द सभा अॻुवान मोहतरम जानिब असान खां इहो सुवालु कंदुसि त मां अॼु ताईं पंहिंजे बयाननि ऐं मौक़िफ़ में इतिहाद जी ॻाल्हि कंदा रहिया आहियो, पर छा अॼु ॾींहं ताईं इतिहादी तंज़ीमुनि जो को इजलास तव्हां कोठायो आहे? मेहरबानी अदा तमाम कभी सेमिनार किया ऑडियंस को देखा और एक इंतजार किया तो मुख्तसर सिंध शागिर्द सभा बुनियादी पहिरियों ये वाली ॻाल्हि थी त सिंध शागिर्द सभा पंहिंजे बुनियादी उन मौक़िफ़ में इतिहाद जी ॻाल्हि, अलायंस जी ॻाल्हि, वर्किंग रिलेशन जी ॻाल्हि कंदी रही आहे त सिंध जो जेके शागिर्द तंज़ीमुनि, शागिर्दनि जे सवाल ते या सिंध जो को अहिड़ो अहम इशू थिए थो उन ते अहिड़े वर्किंग अलायंस जी सूरत में शागिर्दनि जो हिकिड़ो आवाज़ बुलंद करे। उन लाइ असां सभ खां अवल कोशिशि कई, जॾहिं शाहनवाज़ कुंभर जो सिंध अंदरि वाक़ियो थिए थो उन में असां शागिर्द तंज़ीमुनि जी हिकिड़ी मीटिंग कोठाई ऐं उहो फ़ैसिलो कयो। उहा मीटिंग बि थी, उन में जेको आहे सो इहा राय आई और शागिर्द तंज़ीमुनि जे एक्सेप्टेंस खां सवाइ उहो एतिजाज न थी सघियो। उन ते शागिर्द तंज़ीमुनि चयो त उन में टाइम लॻंदो। पहिरीं मीटिंग उहा हुई ऐं ॿी मीटिंग जॾहिं असां ऐलान कयो सोशल मीडिया ते त असां हिकिड़ो ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस करायूं था जॾहिं दरिया वारी तहरीक हली पे, उन खां पोइ जसा पारीसर जे तरफ़ां असांजे ऐलान खां बाद ऐलान कयो त सिंधु दरिया जे पाणीअ जे
धाड़े खिलाफ़ असां हिकिड़ी ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस या मीटिंग कराए रहिया आहियूं। असां इख़लाक़नि तौरु उहो जेको पंहिंजो सॾु वापसि वरितो ऐं उहो जसा पारीसर जे उन सॾ में ज़म कयो। मेहरबानी वदा जानिब। मुंहिंजो सवाल हाणे आहे सनाफ अॻवान मोहतरम अदील लेगारी खां। जीअं त सनाफ खे जुड़ंदे लॻभॻि साल थी चुको आहे, सवाइ सिंध यूनिवर्सिटी जे बाक़ी कंहिं यूनिवर्सिटी में फ़ाल न आहे, उन सूरत हाल में सनाफ मरकज़ी इताद ते कीअं पूरो लही सघंदी? सभिनि खां पहिरीं मां तव्हांखे ॿुधाए वञा असां वटि हिकिड़ो ज़िलो न आहे, टे ज़िला आहिनि, कल्ह ऐं लतीफ़ाबाद। तव्हां सवाल वरी रिपीट कयो। जीअं त सनाफ खे जुड़ंदे लॻभॻि साल थी चुको आहे, सवाइ सिंध यूनिवर्सिटी जे बाक़ी कंहिं यूनिवर्सिटी में फ़ाल न आहियो, उन सूरत हाल में सनाफ मरकज़ी इताद ते कीअं पूरो लही सघंदी? असां वटि बेसिकली तरह जो कॉन्सेप्ट लाइ जाए त असां सिर्फ़ु प्रोग्राम कराइण खे ई एक्टिविज़म नई तंज़ीम ठाहिण जो सबबु या सिंध जी क़ौमी तहरीक में हेतिरनि सारनि शागिर्द तंज़ीमनि जे हुजण खां पोइ असांजो नई एंट्री करण जो वॾे मां वॾो सबबु ई इहो हो त सिर्फ़ु उन एक्टिविज़म वारी बुनियाद ते हिकु पोयां ॿिए प्रोग्राम कराइण जे असां माण्हुनि में लही ॻोठनि में शहरनि में ऐं तइलीमी इदारनि वधि खां वधि माण्हुनि जी तरबियत कई। असांजो जेको हींअर बि फोकस आहे या कमु आहे उहो इहो ई आहे, माण्हुनि में वधि खां वधि लही वञिजे, माण्हुनि में फ़िक्री बुनियादनि ते कमु कजे ऐं उन्हनि खे अॻिते कजे। मेहरबानी वदा आदिल। हाणे मुंहिंजो सवाल आहे सियाफ जे नुमाइंदे मोहतरम ज़ुबैर पहन खां। सियाफ पंहिंजे इतिहादी क़ुवत कंहिंखे सम्झे थी? जीअं त तव्हांजे मदर तंज़ीम जो इतिहाद PTI JUI सां आहे, छा सियाफ बि जमियत ऐं ISF सां इतिहाद करे सघे थी? हिकिड़ी ॻाल्हि वाज़े कंदो हलां त सिंध यूनाइटेड पार्टी क़ौमी जमहूरी तंज़ीम आहे। उहा सिंध इन मुल्क अंदरि जेका जमहूरी अंदी मंडी साईं जलाल मोहम्मद शाह जनरल कंट्रोल डेमोक्रेसी, त हुन में असीं हिसो वठंदा आहियूं। यकीनन सिंध यूनाइटेड स्टूडेंट फेडरेशन अञा हिकु त सफ़ा नई जुड़त आहे असांजी, 5 सालनि में असां कोशिशि कई आहे त हुनखे शिकिल शिबी ॾिजण में कामयाबु आहियूं। ॿियो त शागिर्दान वधि में वधि असां मर्कज़ी इलेक्शन में हिसो वठी सघूं था। रही ॻाल्हि मुल्की सतह जे इतिहाद जी ऐं स्टूडेंट फेडरेशन जे इतिहाद में, त सिंध यूनाइटेड पार्टी सिंध जे वसीतर मुफ़ादनि ख़ातिर PTAP सां PTAP जहिड़ा अलायंस साईं ज़ैद शाह खां मुसार कयो त तहरीक तहफ़्फ़ुज़ आइन पाकिस्तान जो जेको अलायंस आहे त उनजे नाले खां ई सिधी ॻाल्हि आहे, असीं सभु क़ौमी तहरीक जी पैदावार आहियूं। असांखे एतिराज़ आहे साईं जो हुन में 15 नुक़्ता आहिनि, 15 एजेंडाऊं PTAP। हुन में मिसिंग पर्सन्स जी एजेंडा आहे या जेके क़ौमी सूबाई वसीला आहिनि उन्हनि जे तहफ़्फ़ुज़ जी एजेंडा आहे, इहे 7 एजेंडाऊं असांखे ॿुधायूं साईं। त उनजे माना नज़र रखंदे असां मुल्की सतह ते पंहिंजो क़ौमी आवाज़ जेको आहे उहो दुनिया ताईं पुॼाईंदासीं। हाणे ॻाल्हि जॾहिं स्टूडेंट फेडरेशन जे अलायंस जी अचे थी त आउं सम्झां थो त सिंध अंदरि कुझु अहिड़ियूं शागिर्द तंज़ीमूं आहिनि जेके टिकी आहिनि। जमायत इस्लामी जेका तइलीमी इदारनि में गुंडागर्दी करे थी, जेका असांखे क़ाबिल क़बूल न आहे, मज़हबी इंता पसंदी वारी जमायत आहे। ईअं ई पीपुल्स पार्टी जी शागिर्द सफ़ा घटि में घटि आउं पंहिंजे नैरेटिव जे हिसाब सां उन्हनि खे चवनि त उहो सियासी ई न आहे। उहे रियासती प्रोपेगेंडा तहत सिंध जी शागिर्द सियासत खे ख़्वार ऐं ख़राबु करण लाइ लाथा विया आहिनि। उहा जेका क़ौमी सफ़ा तव्हां सम्झंदो ज़ुल्फ़िकार भुट्टे लाथी काउंटर जसाब न, जॾहिं साईं DMC जसाब न कई त ज़ुल्फ़िकार भुट्टे रियासती लाइन तहत सफ़ा राउंड कयो। सो असीं सिंध यूनाइटेड स्टूडेंट फेडरेशन सिंध जे क़ौमपरस्त ऐं तरक़ी पसंद जेके धुनियूं आहिनि उन्हनि सां अलायंस करण जी हामी आहे
ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त सिंध यूनाइटेड पार्टी रुॻो BJP में कोन्हे पर सिंध एक्शन कमेटी सिंध बचायो तहरीक साईं जलाराम मूसा जी अॻवानी में हुई। न सिंध एक्शन कमेटी जंहिंमें समूरियूं सिंध जी कांग्रेस जमायतूं जिन जसा वारिसर जो दोस्त वेठो आहे या जसा शहीद बशीर खान जो न्याज़ वग़ैरह सभु मौजूदु आहे। त असां कोशिशि कंदा आहियूं सिंध यूनाइटेड पार्टी जी अगरि कोशिशि आहे त क़ौमी सतह ते सूबाई सतह ते ऐं मुल्की सतह ते जेके बि अलायंस थियनि था उन में जिते बि सिंध जी थोरी घणी का भलाई आहे त उन इतिहाद जो हिसो रहिजे। बाक़ी सिंध यूनाइटेड स्टूडेंट फेडरेशन पंहिंजे माना पॉलिसी में इहो वाज़े करे थी त स्टूडेंट फेडरेशन ने हर उहा जमायत जेका सिंध जी क़ौमी सियासत खे जेका सिंध जी क़ौमी वहदत खे नुक़सानु ॾिए बशमूल सिफ़ाह हुजे जमायत इस्लामी हुजे या अञा ॿी का हुजे उनखे असां बर्दाश्त न कंदासीं। असां पंहिंजो अलायंस सिंध दोस्त वतन दोस्त जो कंदासीं। अदा महिरबानी ज़ुबैर पार ऐं दोस्तनि खे गुज़ारिश आहे त मुख़्तसिर जवाबु ॾियनि। हाणे मुंहिंजो सुवालु आहे सिंध शागिर्द महाल जे अॻवान वफ़ा आदिल काज़ी खां। जीअं तव्हांखे पुण जुड़ंदे लॻभॻि 3 साल थी चुका आहिनि, तव्हां हर इतिहाद जे इजलास में शिरकत कंदा रहिया आहियो, बल्कि ख़ुदि बि इतिहादनि जो हिसो रहिया आहियो, जॾहिं त मरकज़ी इतिहाद में कीअं पूरा करे सघंदा? अगेन टाइम इलाही थी वियो आहे तंहिंजे करे ॾिसणु कंदासीं। 3 साल असांखे थिया असीं जुड़ूं था पिया हलूं था पिया ऐं मरकज़ी इतिहाद जो जेको सुवालु आहे मां हुनजो जवाबु ॾियां त असां मरकज़ जे सोचण गॾु हूंदा आहियूं। लास्ट टाइम जेको असांजो इतिहाद थियो पे जंहिंमें असां मूवमेंट हलाए सिंध एक्शन कमेटी जी उहो ख़ुदि असीं मरकज़ जी असांजी जेका बॉडी हुई उहा वेठी हुई। हींअर असांजी बॉडी जेका आहे सा उहा 3 महीननि में वरी शेप थिए थी पई। थोरो घणो उनजो ख़्यालु आहे यकीननि पुर कयूं था पिया। इहे हिन ते ॻाल्हि ॿोल्हि थियणु घुरिजे त वाक़ई कहिड़ा खुटल पासा आहिनि ऐं छा थियणु घुरिजे छा न थियणु घुरिजे। बट अगेन असां सभु जेके आहियूं इन इतिहादनि में सभिनी मामलनि में मुकमल गॾु आहियूं ऐं चाहियूं था पिया त हिकिड़ी इज्तिमाही तौर ते तहरीक हले जंहिंसां असां अॻिते वधी विझी सघूं। ऐं पोइ वरी ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू गॾे थो पियो त सभु मामला हल थींदा त ख़ुदि जे गॾिजणो आहे त कीअं गॾिजणो आहे, नारनि जो सुवालु छा आहे, टैक्टिक्स जो सुवालु छा आहे, स्ट्रेटजी जो सुवालु छा आहे। हिकिड़ा दोस्त उहे आहिनि जेके ख़ुदि ख़ाली जेको लेफ्ट या फिर पंजाब सां जेको हुनजो अलायंस आहे त पोइ हितां वारा जेके दोस्त आहिनि जे मुकमल तौर ते आज़ादी पसंद जे थॉट रखनि था पिया। इहे सभु टेक्निकल क्वेश्चन आहिनि बट इंस्पाइट ऑफ दैट इज्तिमाही तौर ते बेयर मिनिमम जेके बि असांजे क़ौमी जेके मफ़ादनि तहत असांजा मामला आहिनि शागिर्दनि खे गॾु बीहणु घुरिजे ऐं असां बि मसाइल महिरबानी अदा आदिल काज़ी। हाणे मुंहिंजो सुवालु आहे प्रोग्रेसिव स्टूडेंट फेडरेशन जे नुमाइंदे कामरान सुमरो खां, छा सबबु आहे जो हाणे सोशलिस्ट शागिर्द तंज़ीमूं हिक ॿिए खे दावत ॾियण खां लवाइनि थियूं, हिक ॿिए खे क़बूलनि लाइ तयारु न आहिनि घणी हद ताईं? कॉमेडी जो सवाल त सोशलिस्ट तंज़ीमूं छा लाइ हिक ॿिए खे सॾु ॾियण खां लवाइनि थियूं ऐं हिक ॿिए जी जेके तंज़ीमुनि में हिक ॿिए सां जेके वर्किंग रिलेशन वारी जेका ॻाल्हि आहे, छो भला हिक ॿिए वेठा वधियल सोशलिस्ट? सच इहो आहे त मूंखे ईअं लॻंदो आहे त कम्यूनिस्ट ऐं सोशलिस्ट जेके तंज़ीमूं आहिनि ख़ासि करे उन में कारकुन घटि दानिश्वर ऐं अदीब घणा। उनमें हिकिड़ा तजियाकार दोस्त सभिनी खे इहो लॻण त मां वॾो पढ़ियो लिखियो माण्हू आहियां, इहो रुझान आम आहे असां वटि। हीअ हक़ीक़त इहा आहे एॾो वॾो नुक़सानु ॾिनो आहे हिन रुझान असां वटि इन ई साॻी शइ। मां घटि छो, मां हुते वञी वेहां, मां ॻाल्हायां न, मां ॿुधां छो, मां ॻाल्हाईंदुमि। जेकॾहिं सियासत ॻाल्हाइण जो नालो आहे त पोइ कारकुन जी का हैसियत कोन थी रहे। कारकुन हक़ीक़त इहा आहे त सॼी वर्कफोर्स ऐं मशीनरी पार्टी जी कारकुन हूंदो आहे, पर जेकॾहिं असां ॻाल्हि था कयूं त लीडरशिप वॾी ॻाल्हि आहे, हा लीडरशिप जी इंपॉर्टेंस आहे पंहिंजी, पर बुनियाद पार्टी जा संभालींदो आहे कारकुन। छो जो ग्रास रूट्स में कमु कंदो आहे, लीडर खे प्रोटोकॉल हूंदो आहे त उन बुनियाद तौर ते जुड़ण न जुड़ी सघण जो सबबु इहो आहे त उहा ई वरी ॻाल्हि जेका थी अचे न त माना अहसास बरतरी वारो जेका ॻाल्हि आहे
त माना दोस्त के बैठा आहियूं असां हिक ॿिए खे ज़ाती तौर ते बि यार हूंदी आहे असांजी संगत वग़ैरह वेठा आहियूं यार माना घटि में घटि ॿियो कुझु न हिकिड़ो त माना असां सियासी माण्हू आहियूं केतिरा रियासतुनि में ॿियो वरी कम्युनिस्ट त माना अञा अटे में लूणु ओतिरा जो माना को दोस्त वरी ॿियो कुझु न पर असांखे थोरो पंहिंजी जेका अना आहे इहे जेके पंहिंजा असांजा माना सम्झो अठ किताब जा पढ़ी वेठा आहियूं इहो थोरो असांखे माना ॿुधण वारा कन बि धारणा घुरिजनि सिर्फ़ु ॻाल्हाइण वारो वात न हुजे जेको बुनियादी स्वरूप ते लॻे थो इहो ई आहे। महिरबानी अदा कामरान सुमरो। हाणे मुंहिंजो सुवालु आहे प्रोग्रेसिव स्टूडेंट फेडरेशन जे नुमाइंदे मोहतरम अरसलान चांडियो खां, अव्हां वटि इतिहादी क़ुवतुनि जो तयन कहिड़ो आहे? गुज़िरियल इतिहाद में अव्हां तमामु सुस्त रहिया, उन जा के ख़ासि सबब? वक्त घणो थी चुको आहे, ज़याफ़ जे दोस्तनि जो प्रोग्राम आहे जाम शोरे में, तो बसि हिन ते थोरी ॻाल्हि रखूं था त पंहिंजो जेको PRSF जो या असां पंहिंजो मौक़फ़ हिन तर्ज़ में इहो मां कंदुसि त जॾहिं अलायंस चए थो इतिहाद चए थो कुझु एजेंडाउनि तहत ठहंदो आहे जेके उन हिकिड़ी पहिरीं मीटिंग ऐं गॾिजाणी तौरु उन्हनि एजेंडाउनि खे तय कयो वेंदो आहे। पोइ जॾहिं नतीजनि तौरु अलायंसिस में पहिरियां इहे हिकिड़ा डिसिप्लिन लागू थींदा आहिनि मुल्क सां, पर जॾहिं उहे डिसिप्लिन पंहिंजनि कमज़ोरियुनि तरफ़ वधंदा आहिनि त पोइ उहे इतिहाद ख़ुदि जो ख़ुदि जेके इतिहाद अंदरि तंज़ीमूं आहिनि उन्हनि खे नुक़सानु रसाईंदा आहिनि। उन्हनि जो नतीजो इहो निकिरंदो आहे त पोइ इतिहाद मां तंज़ीमुनि खे पासो थियणो पवंदो आहे ऐं उहो कोशिशि कंदो आहे घटि में घटि जेके तंज़ीमूं पाण में गॾु आहिनि उहे हिक ॿिए सां हिक ॿिए जी जेका एजेंडा तहत गॾु हुया उहे एजेंडा किथे न किथे इग्नोर थियणु लॻंदियूं आहिनि। बुनियादी मक़सदु इहो आहे जेको डिसिप्लिन हूंदो आहे इतिहादनि जो उहो कमज़ोर थींदो आहे, उहो उनजी कमज़ोरी आहे, उन्हनि जो सबबु जेको आहे उहो ख़ुदि ॿिया सबब पैदा कंदो आहे। महिरबानी अदा अरसलान चांडियो। हाणे मुंहिंजो सुवालु आहे जसाब जे नुमाइंदे मोहतरम अख्तर जिसकानी खां, तव्हां सिंध यूनिवर्सिटी में कॉम्पस शागिर्द सियासत कई आहे ऐं उते तव्हां सिंध यूनिवर्सिटी शागिर्द जिदोजहद इतिहाद ऐं जसाब अलायंस जो हिसो रहिया आहियो, तव्हां छा सम्झो था त इहा अलायंस या इतिहाद हेठीं सतह ते केतिरियूं ऐं कहिड़ियूं कामयाबियूं माणियूं आहिनि? पहिरीं ॻाल्हि त असां गुलाम क़ौम जा फ़र्द आहियूं, असां जेका जदोजहद कंदा आहियूं उहा इन लाइ न आहियूं त असां जदोजहद कयूं था पाण ते असांखे नतीजा मिलंदा। असांजो कमु आहे जदोजहद करणु, नतीजा असांखे तारीख़ ॾींदी त असां केतिरा नतीजा वरिता आहिनि। साईं जेम्स साहिब जो 13 माण्हुनि जे साम्हूं रखियलु सिंध जो सिंधु देश नज़रियो अॼु हज़ारनि माण्हुनि तक पहुतो आहे, इहो 13 माण्हुनि जो नतीजो आहे। त ईअं जेकॾहिं असां सिंध यूनिवर्सिटी में गॾु हुयासीं ऐं इतिहाद जो हिसाब जेतिरो क़दुरु असां उते रहिया आहियूं त असां पंहिंजे हिसाब सां पूरा जेके मुतालबा हुया मिटाए पिया आहिनि ऐं उन्हनि में असां पंहिंजो जेको मक़सदु आहे सो हासिलु बि कयो आहे। महिरबानी अदा अख्तर जिसकानी। हाणे मुंहिंजो सुवालु आहे जसाब वारिसर जे नुमाइंदे मोहतरम सागर लेगारी खां, त जीअं जसाब अलायंस सिर्फ़ु ज़िलनि ताईं महदूद आहे, तव्हां छा था सम्झो उनखे मर्कज़ ताईं हुजणु घुरिजे? छा इहा मर्कज़ ताईं फ़ाइदेमंद वेंदी या हिन वक़्त ताईं कहिड़ा सबब आहिनि जो मर्कज़ी सतह ते जसाब अलायंस जुड़ी न आहे सघी? यकीनन तव्हां ॻाल्हि कई, ज़िले सिंध यूनिवर्सिटी में त अलायंस मौजूदु आहे ऐं मर्कज़ सतह ते अलायंस छो न थी सघियो आहे, उनजा कहिड़ा सबब आहिनि? ज़िले सिंध यूनिवर्सिटी हिकिड़ो तालीमी इदारो जी 4 दीवारी अंदरि मुख़्तलिफ़ तंज़ीमूं जसाब जे साॻे नज़रिए ते हिकु ॿिए सां अलायंस करे वेंदियूं आहिनि, पर ॿियनि ज़िलनि में असां अक्सर ॾिसंदा आहियूं त अलायंस न थी सघियो आहे। हिकिड़े उन जे हिकिड़ी तारीख़ बि आहे, हिकिड़े जसाब ऐं क़ौमी तहरीक ख़िलाफ़ जेको ऑपरेशन आहे उहो ऑपरेशन इलाही ॾिठो आहे, जंहिं तरफ़ां क़ौमी तहरीक सही छिड़ विछड़ सही आहे ऐं उन खां पोइ
क़ौमी तहरीक जुड़ी आहे ऐं वरी जुड़ण जो नया पेर खया आहिनि। ऐं मुंहिंजे ख़्याल में तव्हांजो ॾाढो सुवालु आहे ऐं पंहिंजी तनज़ीम जे तरफ़ खणी वेंदसि त जसाब सिर्फ़ु मर्कज़ी सतह ते अलायंस हुजणु घुरिजनि, ज़िली सतह ते अलायंस हुजणु घुरिजनि ऐं इहो अलायंस गॾियल पैगाम जेको फ़िक्र GM सिहत जो आहे उहो गॾियल तरीक़े सां, गॾियल जदोजहद सां, गॾियल सियासी साॻे केस सां यकीनन खणी वञिजे ऐं तॾहिं फतह थींदी। यकीनन इहो जेकी नाकामी जा सबबु जेका रियासती जबर बि रहियो आहे, ॿी त लीडरशिप में अना परस्ती वारी साॻी मिलियो आहे। सवेरे सियाह वारे दोस्त ॻाल्हि कई त सफ़ाफ़ लाला कादिर हिकिड़ो सिंध माण्हू स्टूडेंट फेडरेशन हूंदी हुई, उनखे सफ़ाफ़ जी सूरत में नाथो पियो। त ईअं ई सिंधी क़ौमी तहरीक जे अंदरि बि कुझु माण्हू इंजेक्ट थिया आहिनि मादी में, ऐं उन्हनि माण्हुनि जी जेका ज़ाती अना परस्ती जेसिन माद जी जेका छिड़विछड़ जी सूरत में असांखे मिलंदी, उहो इख़्तिलाफ़ असां वटि अॼु मौजूदु आहिनि ग्राउंड जे ते। उहा हक़ीक़त जी बुनियाद ते न आहिनि, नज़रियाती बुनियाद ते न आहिनि, ज़ाती अनाउनि ते मुश्तमिल आहिनि ऐं उहो वॾे वॾो सभु इहो थो सम्झा। यकीनन इन वक़्तु असां समेत सभिनी शागिर्द तंज़ीमनि खे इहो घुरिजे त गॾु जदोजहद कनि, अहिड़े अलायंस तरफ़ वञनि ऐं गॾियल जदोजहद जी फतह तरफ़ अची वेंदी। महिरबानी। महिरबानी उदा सागिर। ये आखिरी सवाल आहे, उन खां पोइ पाण हलंदासीं पंहिंजे ऑडियंस ते। ये सवाल आहे जसाब शेख बशीर खान जे दोस्त खां, मोहतरम यासिर बालादी खां, त कंहिं बि समाज में शागिर्द हिकु सुजान बाशऊर पिरत हूंदो आहे। छा शागिर्द सियासत जे मुश्तरक जिदोजहद ज़रिए के बि वॾा मक़सद हासिल करे सघजनि था, या शागिर्द सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कंहिं बि क़ौमी अवामी मसइले जे मार्फत सुजागी जो किरदारु अदा करे सघनि था? साईं GM साहिब जिथे लिखियो त जेके तरक़ी पसंद मुआशरा या जेके आज़ादु मुआशरा आहिनि उते दरसगाहूं, लाइब्रेरियूं ऐं तफ़रीगाहूं हूंदियूं आहिनि, ऐं गुलाम समाज में जेको आहे उहे इस्पतालूं त थाणा, जेलूं ऐं दरगाहूं हूंदियूं आहिनि। त हाणे जेको सवालु आहे दोस्त जो त शागिर्द, पहिरीं ॻाल्हि त हाणे गुलाम समाज जे अंदरि उन शागिर्द खे जेके आहिनि मामला जेके आहिनि उहे तमामु घणा जेके आहिनि फेस करणा था पवनि। हाणे जेको शागिर्द पंहिंजे तइलीमी मक़सद लाइ जॾहिं इदारे में पहुचे थो त हुनखे उन्हनि मामलनि में जो एतिरो इंगेज कयो थो वञे त उहो शागिर्द जेको आहे उहो उतां वांदो ई नथो थिए जो हू जेको आहे पंहिंजा जेका आहे ॿाहिरि जेको ग्राउंड ते जेके मामला मसइला थियनि था, जेके मक़सद आहिनि उन्हनि लाइ किरदारु अदा करे। पर उन बावजूदि सिंध जे शागिर्द ॿोली जी बका हुजे, जेको बेट जो मामिलो हुजे, दरिया जो मामिलो हुजे, या उन खां अलावा जेके मक़सद हुजनि उन्हनि में जेको आहे उहो पंहिंजो किरदारु अदा कयो आहे। त इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे त गुलाम समाज जे अंदरि उहो सिंध में जिते शागिर्द खे हिक खां वधीक मामलनि मसइलनि खे फेस करिणो थो पए, उनजे बावजूदि हू किरदारु अदा करे थो। त शागिर्द खे यकीनन किरदारु अदा करिणो पवंदो आहे। शागिर्द जेका आहिनि उहे मुस्तक़बिल जे संवारण में किरदारु हूंदो ई शागिर्द जो आहे। त शागिर्द आहे जेको मामलनि मसइलनि खे सम्झे थो ऐं जेको आहे अना खे या पंहिंजे जेको आहे इन्फरादी मसइलनि खे छॾे इज्तिमाही मसइलनि लाइ ॻाल्हाए थो, ॿियनि शागिर्दनि जे मामलनि मसइलनि खे सम्झे थो, त शागिर्द खे उहो किरदारु अदा करणु घुरिजे। सिंध जो शागिर्द किरदारु अदा करे थो।